हज़रत सरदार अहमद शाह लखियारी जिन जे जामशोरे में उर्स मुबारक जो टियों ॾियारो टी धमाल आहे ऐं सुभाणे उन जी आख़िरी धमाल आहे। असां हिन महफ़िल में पुरअमन नमूने सां हिकिड़ी ख़ुदा जे ज़ात जे बुज़ुर्गनि जे ॾिनल पैगाम मूजिबि पंहिंजे जाइ ते पंहिंजे मेले में असां इज़त सां मोहबत सां प्यार सां हीउ मेलो मचायो आहे। पर अफ़सोस जो के धुरियूं हिन शइ खे बि शायदि कंहिं ॿी निगाह सां ॾिसी रहियूं आहिनि या उन्हनि खे असां सां का ज़ाती दुश्मनी बि हुजे ऐं जेतोणीकि हीअ हिन में कंहिं ज़ाती शइ जी का बि ॻाल्हि कान्हे। हीअ त सभिनी माण्हुनि जो हीउ जामशोरे में अहिड़ो मौक़ियो इवेंट ख़ुदा जे ख़ल्क़ अवामी ख़िदमत जे ज़िमरे में थो अचे। हॾऊं ॾेई हणाए त मालिक ॾेई मुज़रा। हीअ त न कंहिंखां घुरणु आहे न कंहिंखां वठणु आहे, पंहिंजे तरफ़ां माण्हू जीअं हिकिड़ो ख़ैर जो कमु करे ऐं उनखे सिर्फ़ु लिलाहियत में रखे, कंहिं ज़ाती तरह सां न। पर अफ़सोस जो हिन शइ खे फिटाइण वारा धुरियूं उन्हनि जी को नियत में बदनियती आहे जो उहे शयूं हिन खे रोकण में उन्हनि इस्तेमालु पियूं कनि ऐं जेतोणीकि असां ज़ाहिरी माना में उन्हनि जो खणी का हुजे का दुश्मनी बि हुजे, पर उन जो हिन इबादत सां या हिन 24 साल गुज़रिया आहिनि अची अॼु वरी नई सईं उर्स मुबारक ॿिए हंधि बि शुरू थिया आहिनि। असां वटि बि पोइ थियो आहे, पहिरीं ॿिए हंधि शुरू थिया आहिनि उर्स मुबारक, उन खां पोइ असां हीउ मल्हायो आहे जो असां अॼु ॿियनि सभिनी वलीअनि खां अॻु में कोन मल्हायो आहे। ॿियनि जा मल्हाइजी चुका आहिनि, असां उन खां बाद में परमिशन वठी इजाज़त सां मल्हाए रहिया आहियूं। पर अफ़सोस जो ही धुरियूं या जेके शैतानगिरीअ खे हथी थियूं ॾियनि ऐं उन्हनि को इन शइ खे रोकण जी हीअ कोशिशि कई आहे। इन करे असां इंतिज़ामिया खे असांजो अर्ज़ु बि आहे त महिरबानी करे ही तव्हांजे हद में ही साईं मिसाल जेको ज़िलो जामशोरे में आहे उन में इहे शयूं न हुजणु खपनि। हिते सभु को प्यार अमुन मोहबत सां रहे थो, हिते सवें क़ौमूं रहनि थियूं, कंहिं बि तरह सां को ज़ाती जहिड़ो हिन में कंहिंजो बि न आहे ज़ाहिरी माना में। इन करे असां चऊं था त जेकी थी रहियो आहे सो कुझु का साज़िश आहे कंहिं ॿी ॻाल्हि जी जंहिंजे करे ई थियो, न त छो ईअं थियणु न खपे, छाला थियणु खपे, उन्हनि जो मक़सदु कहिड़ो आहे, उन्हनि खे तकलीफ़ कहिड़ी आहे। इन करे असां अॼु उन में रुकावट कंहिं धुर जी विधी आहे त असां उन जी मज़मत बि कयूं था ऐं उन्हनि धुरियुनि खे हिकिड़ो अर्ज़ु बि रखूं था त भई तव्हांजी का ॻाल्हि आहे त तव्हां साम्हूं चओ त असांजो हीउ वहिंवार आहे या वीचार आहे। पर मुंहिंजे ख़्याल में को बि उन्हनि वटि जवाबु कोन्हे, छो त हीउ त सूफ़ियानो बुज़ुर्गानो मेलो आहे, जीअं अवामी मेलो आहे, हीअ अवामी मेला आहिनि। इन करे अवामी मेले में अहिड़ी शइ जेतोणीकि खणी ॿ ॼणा पाण में वेहनि, पर हुननि धुरियुनि मुर्गो धमकियूं ॾियारे मोकिलियूं आहिनि। असां ताईं रिपोर्ट पहुती आहे त हुननि धुरियुनि धमकियूं बि ॾियारे मोकिलियूं आहिनि असांखे बि या जिन जेके माण्हू हिन में शरीक थिया आहिनि उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि अॼु त जेकॾहिं तव्हां हीअं कयो त असीं तव्हांखे गोलियुनि मां कढंदासूं या विढ़ंदासूं या जेकी कुझु हुन मिसाल। इन ते अफ़सोस आहे असांखे त हिते ईअं छो पियो थिए, छाजे लाइ पियो थिए। हिन इलाइक़े में आख़िर के धणी धोकी आहिनि जेके हिन ॻाल्हि खे ॾिसनि त ही छाजे करे हिकिड़ी सुठी साफ़ शइ खे गलीज़ करण जी कोशिशि छो कई वई आहे। इहो इन लाइ असांजो आवाम खे बि आहे त आवाम पुरअमन रहनि, हीअ मेला मलाखड़ा क्या थींदा रहंदा, हीअ कंहिंजे बंदि करण सां बंदि कोन थींदा। अॼु खणी का धुर कंहिंखे ताक़त जे ज़ोर ते दॿाए, पर ताक़त जे ज़ोर ते दॿाइण सां हक़ सच दॿिजी न सघंदो।